हीअ कहाणी आहे हिक बादशाह ऐं हिक फ़क़ीर जी। हिक ॾियारे हिक बादशाही में बादशाह रहंदो हुयो। बादशाह वज़ीरनि ऐं नौकरनि चाकरनि खे चयईं त अॼु तयारु थियो, अॼु शिकार ते हलंदासीं। जेका बि हुयसि हुन जा शाड़का वठी ई रवानो थी पियो बादशाह सलामत शिकार ते। हलंदो वञे पियो सो परे निकिरी वियो, बहुत दूर मंज़र करे विया। हिननि जो जेको बि खाध पीते जो सामान हुयो, पाणी वग़ैरह जो बि हुयो, हिननि जो ख़तमु थी वियो। तॾहिं खूह हूंदा या नदियूं दरिया हूंदा, उतो माण्हू पाणी भरे पेट गुज़र सफ़र कंदा हुआ। सो बहरहाल हिननि जो सभु शइ ख़तमु थी वई। नौकरनि चाकरनि बादशाह सलामत खे जो बादशाह सलामत जेको बि हुयो खाध पीत पाणी वग़ैरह छलियूं जेकियूं बि आहिनि ख़ाली थी वियूं आहिनि, हाणे छा थींदो। बादशाह चयो त ॾिसूं था। हीअं अॻिते हलिया त ॾिठनि त हिकिड़ो फ़क़ीर आहे, सो ॾांद कुठियूं ऐं रंधे थो पियो। हिन हलंदे हलंदे उनजी आॾो वञी खीमा खोड़िया। सो हाणे हो त अलाह वारो फ़क़ीर हुयो जेको ॾांद कुठियूं ऐं रंध पचाए पिए कीअं, जॾहिं हुन वटि सामान हुयो, सभु शइ हुई, तॾहिं रंधे पिए। हिननि ॾिठो त हाणे ताम तयारु थी वियो आहे, हलंदो वियो उन बादशाह सां मिलियो वञे। बादशाह सलामत खे चई, बादशाह सलामत तव्हां मुंहिंजा महिमान हो, अलाए किथां मंज़िल तां आया आहियो, सो लंगर तयारु आहे, तव्हां खाओ पियो, पाणी वाणी सभु कुझु आहे, तव्हां मुंहिंजा महिमान हो, मां तव्हांजी ख़िदमत कंदुमि जहिड़ो हाल। हे सही नौकर चाकर बादशाह जा जेका कुझु बि हुया, हिननि खे हिन पंहिंजी दावत खाराई। सभु कुझु जेको हुयो सो हिननि अधु सान खाधो, अधु रहियो, अधु वरी उहो हिकिड़े फ़क़ीर खाधो, अधु सॼो। हे बादशाह ॾिठी अजब में भॼी वियो। ऐं बादशाह जंहिं महिल हाणे मोटिया ॻोठ जो रवाना पिया थियनि बादशाहीअ में, त फ़क़ीर खे चयुनि त हिकु चकर असांजी बि बादशाह सलामत चयसि त दावत खाई वञजांइ फ़क़ीर। हिन चयोसि मां वाइदो नथो कयां, बाक़ी हा इनशा अल्लाह ईंदासीं कॾहिं न कॾहिं, जॾहिं वक़्तु खयों टाइम खयों मिलियो असांखे ईंदासीं। हिन सयाद ताईं ॻाल्हि कंदे देरि न आहे ऐं ॾींहं पंहिंजी मुदा ते गुज़रंदा आहिनि। ऐं हिकु ॾींहुं फ़क़ीर अची उन बादशाहीअ में आयो, उन बादशाह वटि आयो उनजी बादशाह जी दावत खाइणु। हिन ते बादशाह त ॾिठो त हाणे अधु सान खाई वियो। सो हिन वरी चयो त हाणे हे अधु सान खाई वियो आहे, हिन असांखे हेतिरी ख़िदमत कई आहे, तव्हां हिनखे 2 सान कुई खारायो, 2 ॾांद कुई खारायो। हिननि देरी न कई, बादशाही आर्डर थी वियो, नौकर चाकर विया वञी 2 ॾांद कुई ऐं हिन फ़क़ीर खे हिन खाराया। फ़क़ीर खे खारायईं। फ़क़ीर जंहिं महिल चयईं त फ़क़ीर ॾे हवालु, चई बा तूं त अञा अधु हिसो बि न खारायो आहे, मां हिन 3 हिसो खाईंदो आहियां, अलाह मूंखे खाराईंदो आहे, तूं त अञा अधु बि न खारायो। हे फ़क़ीर वरी बादशाह खे चई वियो, बादशाह सलामत अचिजांइ वरी मुंहिंजी तूं दावत खाई वञिजांइ। फ़क़ीर चई वियो बादशाह खे। सही हाणे बादशाह बि हलंदे हलंदे शिकार कंदे कंदे वरी साॻे फ़क़ीर वटि उते पुॻो अचे। फ़क़ीर हिन छा विड़ियांसि 2 कुठा हुआ, त फ़क़ीर खणी 4 कुठा। त फ़क़ीर अचे हिननि खे खाराए ख़िदमत जेकी हिननि खाधो, ॿियो जेको बचाइनि सो अकेले फ़क़ीर खाधो। वरी बादशाह सलामत फ़क़ीर सां मिलियो, वरी फ़क़ीर खे चयईं त फ़क़ीर सलामत वरी मुंहिंजी तूं दावत हिकु जॻह खाइणु अचिजांइ। ठीकु आहे। हिन खे बादशाह सलामत ॾे वरी फ़क़ीर वियो दावत खाइणु। त हाणे हुनखे त ख़बर पइजी वई त हिनखे मां छा खाराए सघंदुमि, जेको 4 सान असां लाइ कोठाईंदो, असां सान बि न खाधो त हे 3 सान खाई वियो मथां, हे छा कयां। हिन जेको हाल हुयुसि हिन पंहिंजे हिसाब सां रंधे खारायुसि, पर बादशाह जी सोच ग़लति थी बीठी। बादशाह चयो हाणे ही फ़क़ीर आहे, झंग में रहियो पियो आहे, हिन कॾहिं औरत सां मिलियो ई न आहे, हिन औरत से खे नज़र कई कोन अथई। सो हिनखे इहो मज़ो वठायां ऐं इहो इन चकर में आणियां। त हुनजी सोच जो पंहिंजी हुई, जहिड़े हिसाब सां हले पियो। हिन वरी दावत खाराए कोठी हिकिड़ीअ में फ़क़ीर खे राहियईं ऐं 4 औरतूं हिन घुरायूं। चइनी औरतुनि खे चयईं त मां तव्हांखे जेतिरा चवंदियूं ओतिरा मां पैसा ॾींदुमि, सही माना सां जेकी फ़क़ीर सां मिलंदी सो सुबुह मूंखे ॿुधाईंदी, मां उनखे एतिरो इनाम ॾींदुमि। हे सॼी औरतूं पैसनि जे ख़ातिर हिन खे फ़क़ीर ॾे मोकिलियईं। फ़क़ीर अंदरि वेठो हुजे वीचारो कमरे में, दर खड़काए इनिसि, चई केरु?
चई असां तुंहिंजा महिमान आहियूं। साईं फ़क़ीर अदब इख़लाक़ वारो महिमान सम्झी हुननि जो दरवाज़ो लाहे पियो। साईं हिकिड़ी आई, ॿी आई, टीं आई, चारई अंदरि आयूं, पर महिमान जे हिसाब सां जीअं आयूं। हिन फ़क़ीर चयो भाउ तव्हां पलंग ते वियो, मां हेठि वेठो आहियां, छो तव्हां मुंहिंजा महिमान आहियो, मां तव्हांजी ख़िदमत में आहियां। हे चवनि पियूं त असांखे बादशाह हिन हिसाब सां मोकिलियो आहे, असां हिन हिसाब सां आयूं आहियूं। चईं त मुंहिंजो तव्हां महिमान आहियो, मुंहिंजो कंधु हेठि आहे, बाक़ी मां इहो कमु न थींदो। हिननि वॾा ज़ोर ॾिना, पर हिन फ़क़ीर खे अलाह वारो हिन खे कुझु न करे सघियूं। वेठो जीअं ई तीअं ई बसि ॾुखी सुखी हिन राति खेर सां गुज़ारी फ़क़ीर। सुबुह थी त फिरोल करे अची छा बादशाह सलामती बादशाही में आयो। बादशाह सलामत चयुसि खेर आहे फ़क़ीर, चई खेर लॻो पिया मन आहियूं। बादशाह सलामत खे बादशाह सलामत हिकु चकर तूं मुंहिंजी दावत बि खाइण अची जाए, हिकु चकर आख़िरी चकर बसि चवाई त दावत मुंहिंजी खाइण अची जाए, ॿुधई इहो थोरो मूं ते कजाए। हिन बादशाह सलामत चयो सही आहे फ़क़ीर, मां ईंदुमि दावत खाइण तुंहिंजी। बादशाह सलामत ॾे रवानो थी पियो वरी फ़क़ीर ॾे दावत ते हलंदो वञे पियो साॻे फ़क़ीर वटि वञी पुॻो। फ़क़ीर देरी न कई, जीअं पुॻा तीअं डांद खणी 2 3 4 लेटई, बसि हे रंध पचामी शुरू थी आहे। नौकर चाकर वज़ीर हिन बीठा, बादशाह सलामत जा सभु कुझु रंध पचा हलियो पिए। ॿुधई त ही बादशाह ऐं फ़क़ीर ॿई वेठा वञनि आॾो। वेठे वेठे बादशाह सलामत ॾिठो त हिकु बला पई थी अचे। हिकु खाॾी आसमान सां त हिकु खाॾी ज़मीन सां त पर वात फाड़ियूं अचे थी, पर जेकी शइ बि विच में अचे थी सभु शइ खाईंदी थी वञे। हीअ साईं ॾिठी बादशाह हैरान पइजी वियो ऐं फ़क़ीर खे चयईं फ़क़ीर इहा छा आहे? चयईं त इहा बि ॾिसे थो जीअं तूं त भला आहे, हिकु खाॾी ज़मीन ते हिकु आसमान ते जेकी विच में शइ आहे सभु खाईंदी थी अचे। चए पोइ हाणे छा कयूं? चई हाणे छा कयूं, भला आहे हाणे त हिते वेठे हूंदे त खाई वेंदी असांखे। फ़क़ीर ऐं बादशाह सलामत भॼण लॻा ॿई, हो बि डुकंदो वञे पियो, पर हुनखे लश्कर जी इन सभु शइ जी ख़बर न पई कि मां टोले सां गॾु आहियां, इहा बि ख़बर न हुअसि। पर हिन फ़क़ीर सां हथ में ॾेई ही बादशाह भॻो। हलंदो ॾाढो भॼंदो 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 अॻियां हिकु दरिया हुयो, उन दरिया जे अचे कपर ते बीठा। पोयों भला सभु इहे खाईंदी अचे पई, अॻियां दरिया आहे त दरिया ते हेठि निहारनि पिया, हूअं मथे कपर सां हूंदो, पर हीअं नज़र बि पए त मस पाणी महसूसु थिए को पाणी आहे अंदरि, न त एॾो हेठि हुजे। हाणे बादशाह सलामत फ़क़ीर खे चयो त फ़क़ीर हेॾी भला पई थी अचे, का शइ राहे कोन्हे वण टण, असांखे बि खाई वेंदी, हाणे छा कयूं, तूं का टल ॾे। फ़क़ीर चयसि त हीउ ॿूढ़ो जेको आहे सो इन ॿूढ़े में लड़की बीहूं तूं मां हेठि, ऐं भला त मथां फिरंदी न, हेठि त कोन्ह हुन वांगुरु खाईंदी न, मथां सभु शइ खाधियूं हली वेंदी, असां ॿई बची वेंदासीं, सो ॿूढ़े में चिंबड़ाऊं। हे साईं ॿूढ़े में चिंबड़िया। साईं भला साईं अचे पई हिते साईं, हाणे हुन साईं बादशाह हिते कंहिंखे न सॾु कयो हूंदो, 100 जेका नबी आहिनि सभिनि खे सॾु कयो हूंदई, पर ते बि साईं हिन जी हुन वांगुरु त टिज न ख़तमु थींदो हूंदो। हेठि निहारे पियो त पाणी हले किथे बीठो आहे, मथां भला आदमबू करे। हाणे साईं इतफ़ाक़ सां उन ॿूढ़े ते जंहिं चिंबड़ियल हुया बादशाह ऐं फ़क़ीर, उन खे अची को टुकणु लॻो। को टुकींदो वञे ॿूढ़ो हेठि थींदो वञे। बादशाह सलामत चए छा आहे बाजी, हे त ॿूढ़े खे को लॻो आहे, उहो टुके थो पियो। चई ईअं कीअं हूंदो, ॾिसे त वाक़ई बि को लॻो पियो आहे, टुके थो पियो। साईं हाणे ॿूढ़े खे हिकिड़ो जे तंदो उनजो कटींदो वञे त ॿूढ़ो हेठि थींदो वञे, ॿूढ़ो हेठि थींदो आहिस्ते आहिस्ते ॿूढ़े खणी हेठि थो आ करे। साईं हेठि एतिरी हेठि हुजे जो ॻाल्हि अंदाज़ घणी, हलंदे 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 जॾहिं पाणीअ में लॻा त बादशाह जी अखि खुली पई। बादशाह ॾिठो साॻा ॾंद पचंदा पिया, साॻा नौकर चाकर ऐं बादशाह फ़क़ीर ऐं मां बादशाह गॾु वेठा आहियूं। हे त सॼो पगरियल हुयो। पुछा कयसि बादशाह सलामत छा आहे भला? फ़क़ीर पुछा कयसि तुंहिंजो पगड़िजी वियो सॼो। चई त मां हीउ छा ॾिठो? चई हीउ तूं पंहिंजी मौत जो मंज़रु ॾिठो, क़बर जो मंज़रु ॾिठो तूं सॼो। सो तूं जॾहिं मूंसां 4 औरतूं मोकिलियूं त मां बि ईअं ई मंज़र तो गुज़रियो हुउमि जीअं अॼु तोखे मंज़र तो मां हिन खे बि ॾेखारियां। चई हीअ भला छा हुई? चई इहा भला जेकी हुई सो इहो इज़राइल हो, जेकी शइ बि अॻियां अचे पईसि वण टण इहे सभु खाईंदो ख़तमु कंदो अचे पियो, इहो असां तुंहिंजे कढ हुयो।
बादशाह सलामत जेको असां दरिया ते पुगाते इहो छा हुयो, चई इहा हिकु क़बर हुई जंहिंमें क़बर आई हेठि, सो तूं इन जेको तूं गाफ़िल रहीं तोखे ख़बर ई न आहे, इहा क़बर हुई। ऐं बूढ़ो फ़क़ीर छा हुयो, बूढ़ो हुयो तुंहिंजा साल, हर साल वञे पियो ख़तमु थींदो, हर साल तुंहिंजी ज़िंदगी जो वञे पियो ख़तमु थींदो, आख़िरी उहो टाइम आयो जो बूढ़ो सॼो ख़तमु थी वियो, तूं वञी हिन क़बर में पवें। बादशाह सलामत तो मां ताइब थियो। बादशाह सलामत वज़ीर हुन फ़क़ीर खे चयो, फ़क़ीर वरी इहा ग़लती न थींदी, चई बा तूं मूंसां इहा कई, मां बि चयुमि हिन मौत खां बेख़बर आहे, हिनखे मौत जो मंज़रु ॾेखारियां। हीअ मौत जो मंज़रु हुयो। हीअ कहाणी हिते ख़तमु थी वई। सो फ़क़ीर पंहिंजो करामत ॾेखारे बादशाह खे सिधे रस्ते ते आंदो। बाक़ी मिलंदासीं वक़्तु वधीक मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। असांजे चैनल ते सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन खे हिकु लाइक ॾेई वञिजो। महिरबानी दोस्तनि जी।